सिंध असेंबली ॿाहिरां जमात इस्लामी जे एहतजाज दौरान हंगामे जो केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिब आराम बाग थाणे ते सरकारी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। पुलिस जो चवणु हो त केस में दहशतगर्दी एक्ट तहत मुख़्तलिफ़ कलम लॻाया विया। गिरफ़्तार कयल 30 माण्हुनि खे केस में नामज़द कयो वियो आहे। सिंध असेंबली ॿाहिरां जमात इस्लामी जे एहतजाज दौरान हंगामे जो केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिब आराम बाग थाणे ते सरकारी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। पुलिस जो चवणु हो त केस में दहशतगर्दी एक्ट समेत मुख़्तलिफ़ कलम लॻाया विया। गिरफ़्तार कयल 30 माण्हुनि खे केस में नामज़द कयो वियो आहे। सिंध असेंबली ॿाहिरां जमात इस्लामी जे एहतजाज दौरान हंगामे जो केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिब आराम बागा थाणे ते सरकारी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। पुलिस जो चवणु हो त केस में दहशतगर्दी एक्ट समेत मुख़्तलिफ़ कलम लॻाया विया। गिरफ़्तार कयल 30 माण्हुनि खे केस में नामज़द कयो वियो। सिंध असेंबली ॿाहिरां जमात इस्लामी जे एहतजाज दौरान हंगामे जो केस दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मौकूंदासीं कराची मां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी खां। जी अब्दुल ख़ालिक मंगी आगाह कजो। जी सिंध असेंबली जे ॿाहिरां जमात इस्लामी पारां जेको एहतजाज कयो वियो उन दौरान जेको आहे त पुलिस सां जी चकली थी। उन वक़्तु जेको आहे त सरकारी मुदत में आराम बाग थाणे ते जेका हिकु एफआईआर दाख़िल कई वई आहे। एफआईआर में इंसानी दहशतगर्दी एक्ट तहत मुख़्तलिफ़ जेके कलम आहिनि उहे लागू कया विया आहिनि। जॾहिं त एफआईआर में हंगामे आहे उन सां गॾोगॾु सरकारी कम में मुदाख़लत तशदुद समेत 144 जी जेका आहे ख़िलाफ़ वर्जी समेत ॿिया जेके इल्ज़ाम हुआ आहिनि। जॾहिं त एफआईआर में 30 खां वधीक जेके जवाबदार आहिनि उनखे नामज़द कयो वियो आहे। उन सां गॾोगॾु ही एफआईआर जेका आहे सरकारी मुदत में दाख़िल थी आहे। जी महिरबानी जी ख़ालिक आगाह करण लाइ।